अस्सलाम वालेकुम मेरे प्यारे दोस्तों, मैं आपका अपना भाई आमिर खान मुमदानी AKM यूट्यूब चैनल की तरफ से आज मैं अपने गांव आया हूँ। मेरे कुछ कज़न्स दोस्त जो है यहाँ पे मैच खेल रहे हैं। तकरीबन 3 राउंड लग चुके हैं इनके। तो आज मैं आपको ये पूरी मैच दिखाऊंगा इनकी गेम। तो मेरी रिक्वेस्ट है कि वीडियो को मुकम्मल देखना और शेयर करना। तो टीम जो छा नालो अच्छा तूफ़ान विन करने चाल सुना खुश आए खैर सफ़र ठीक है। तो टीम जो छा नालो आहे तूफ़ान स्टार अलाए हम तो तूफ़ान चए पियो खटी ने ठीक है ठीक है। ट्राई चाला सर खुश आए नई टीम जो छा नालो आहे सुपर पावर फाइनल में हो टास थी चुकी है जी हां टास नथी आने फाइनल सेमीफाइनल हले तो असा फाइनल में अची चुका हां फाइनल में हो। अच्छा सही है विन करना भी आज इंशाल्लाह आज तड़के सा विन करना जतरो नालो टीम जो ओतरो इंशाल्लाह पावर ये असा जो यस गेम्स इज बकार अली मुमदानी। वालेकुम सलाम ठीक है। आपकी टीम मेरी टीम तूफान है, तूफान विन करेगी इंशाल्लाह। अबे सालों कौन सी टीम का तूफान नाम है? वो भी कह रहा है मेरी टीम का तूफान है, तुम भी कह रहे हो तूफान है। मेरी सुपर तेरी कलंदरी टीम है सुपर पावर लाल बताए कि वो स्टाइल बुधाए मैं आप नहीं करूंगा। बाकी टीम जो नालो लाल पीला मकान चाहिए लाल कलंदर लती फाइनल इंशाल्लाह जानी रश कोने तू गानो मोकलियो हुयो जेको माडे वो फिल्म जी रिकॉर्डिंग वारो बाकी मैं तो छा मोकले माडे स्टूडियो वारो रिकॉर्डिंग वारो मोकले हैं स्टूडियो और मैं चाहूं यार तुम प्लेयर तैयारी करे दो। हां सही बिल्कुल तैयार। केड़ी टीम थी? टीम ने कुर्बान किया कुर्बान की टीम है सही है। शाबाश हल पुट्टा हल्लो हल्लो शाबाश 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 अरे छोरा मैच पंजाब ते तो सौ ना साओ साओ ठीक है 50 पंजाब 100 चाहिए तो 100 अरे अब 50 कड़ी है दो ना कहना चाहिए ठीक है खुश आना ओके कर शाबाश डबल इजी डबल हलीवर ओके भाई वेरी गुड छा कहीं स्कूल में नो आया अज आचारा पढ़दो है ना सुठी ॻाल्हि आहे। जी तू चोदे बाबू कयूं खींचा नो बॉल क्लियर नो बिया बुदा नथी अबा केड़ो नो बिया शाबाश डबल आईडी थकी पियो आया साईं हिकिड़ो ॾेखारियो न स्टेज अञा ताईं साईं बाउंड्री में कंहिं बि न ॾेखारियो आहे। बाउंड्री ॾेखारींदे या किलो ठीक है ॾिसां सारा चक्का भरिया सर भरिया पिया आहिनि सारा पोया चक्का भरिया जेको बाद में फाइनल खेलिया सरदार ॾिठा
नवे नंबर छक्का आया वे हर छह बार बा वसीम बा रऊफ बा नजम ओए बे डबल हुई है बिना बाल मिस बिना ए जान जाए ते वरी बियर कसरा कट जानी केड़ा खबर नहीं इंशाल्लाह नजम छक्को नजम समीर यसुरी न लग दिया ठीक है ना जाने भी सही ना खबर नहीं लगो लगो राउंड 515 दो छक्का हण दे गुड छक्का गुड़ छक्का ए छक्को हण दो आउट दी दो छक्को तारे छक्की बाबा जो मेरे भारे बाजी आमिर हेरे वीडियो बारे बाबा जरूरी तेरे खास मनु न बरी वीडियो सही ना वाल दे दो यार बाबा ओए भरल दी अगी होती मेरे सको ये चाहिए चांदी नहीं 2 दिन की चांदी टीम होती है तेरे राउंड वाले तो राउंड ए खराब किया तले स्कोर दिया टेप घोड़ा या के वॉच स्टार्टिंग डेट दिन तो हाले सही वया थी पुगा थी हां टेप दे वेड़ा नले थी जावे दे टीम जो असली जो जेको कम आ अपने गड़ी ॾिस हे टेप ते विड़नि था टेपा न आयूं टेपनि ते विड़नि था गाल बुदो हे चेयरमैन आहे वाइस चेयरमैन आहे चेयरमैन वाइस चेयरमैन खे गार कयो थो खिलाड़ी ने से सजा भरे बिता दी ओया दायर पे ख्याल कर सिंगल कटे सिंगल बालर तो वदे वारा नारो सिंगल कटे यार ट्रे तो जा थ्रो न लग दो हेॾे टीम चेंज थी चुकी आहे छो टीम चेंज कई आहे अच्छा छोकरा कमाइण विया आहिनि मार चाबी कोन्हे गाड़ी जी चुप 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 चोटी स्कोर गुड्डा बाजी बैटिंग भरी ने तो नालो जाए राशिद खान केरा मुमदानी काथों जो सरदार ताजमल खान थारे मलंग मो ओए मांडो परे छाई सरदार ताजन खान जे कोड़ जो हां बिल्कुल हाने रांद कंदो मथो जाऊ सा पो दिस जाए जाऊ वरी रुंदो आ वरी बेईमानी कंदो आ अच्छा ये बिलाल भुट्टो भरे नथो तू ये मजाक करे तो मैं समझा अल्लाह शानदार शॉट ओड़े बाल न नजर शानदार छक्को है तेरा बाल मुंह में चढ़ी आयो भाई तू गुड्डा ही कैच वठण जो प्लेयर शानदार छक्का ही बाणी से जे करे इन के लाए करे खेडे त पो बाल नजर नहीं दो उन्हनि के नहीं दो हिनी के नहीं हिन के नहीं दो अच्छा हिन के नहीं दो हां कह दो नहीं जबरदस्त है बाकी बाडी बाडी आ पो ये छिप मुड़सो बालर कोन बालर सर जावेद जी टीम जी पुरानी आदत आ जावेद ये छो आ तुझी टीम में बबाल नहीं लगी सकदा टेप मटाइंदा आहिनि जरूरी है ना छो कंदा नी टेपा घणियूं आहिनि हाणे घणियूं घुरायूं थी टेप लूज थी वई इन जे करे ना 500 गणो टेप लूज थी वई इन जे करे टेप चेंज कयो अच्छा टेप लूज थी वई हां न त छो चेंज कयो जरूरत कड़ी हाणे तव्हां सां मां गॾु आहियां हे ॾिसो हो टेप चेंज करनि था हाणे चेंज न कंदा ॿुधो 2 दिन की चांदरी सा लड़या हूं
पर असा के खबर नहीं मता अगीना बीन ना मता शुरुआत थी तो मता अगीना मता भुलजी वने मता अंधेरी अची वने 2 दिन अंधेरी गाल बुध ना छा करायो हाणे मां हो ॾिसां थो तव्हांजा प्लेयर जेके टेप चेंज करनि था ओके ठीक है ओ छा कयो ने 3 ओवर में टेप चेंज थे थी हाणे मथी मैच में मां ॾिसंदुमि त हो अॻियां पहिरीं टेप खां पोइ काई ओवर में टेप चेंज करनि था जे अॻियां बि साॻे ई बॉल ते हिकिड़ी टेप ते खेॾनि था ओके ओके पोइ उन्हनि जी मर्ज़ी आहे ओके आहे तव्हां चेंज कंदा वे हाणे काई ओवर खां पोइ चेंज कंदे असां हाणे न कंदा हाणे ओके आ फाइनल हल्दी ओके आ गुड आहे तो सजन जो बारी वारो सजन गुड आहे ओके भाई ये छा थींदो थी ए भाणे जो पबजी प्लेयर थी पबजी प्लेयर बोट प्लेयर थी एल्डन प्लेयर गुड प्लेयर जे टाइम खेॾंदो आहे पबजी बस उन टाइम ट्यूशन जो टाइम थी वेंदो अथसि इनपार जो भार अलीनाथ जो भारो ॾे इन पार चओ हथ सही तरीक़े सां मथे कंदो कर चओ ओके ओके छक्का हणिजो न नजम छक्को थी वियो साईं 48 को चौथी ओवर जो बब्बा विया आहिनि बब्बाल विया आहिनि चौथे ओवर जा 48 स्कोर थी चुको आहे राउंड घणा आहिनि ट्रेन 4 नहीं ओए मायजान एक वजह स्कोर घणी ओवर में साईं 4 ओवर में 51 स्कोर सर जावेद 73 स्कोर छोरा नंडा फोन करना गो अंजू वेरी गुड बैटिंग बेटा गुड बैटिंग शाबाश बॉलिंग शाबाश वेरी गुड बैटिंग शानदार शाह शानदार शाह छक्को लगी शानदार शॉट लगी हुई है शानदार शॉट न चओ ना शॉट ओ बैटिंग है ट्रे वसीम रनर शाबाश डबल चौका सीएन जी छाड़ा केर हली निसार डेल केर खड़ींदो ये असां ॾिसूं था रांदि इज़ी जावेद जे हक़ में आहे पर होॾो बि प्लेयर आहिनि उहो जॾहिं अचनि बैटिंग ते ख़बर पोइ पवंदी घणा स्कोर थी चुका आहिनि हाणे 60 जे क़रीब आहिनि 63 स्कोर थी वियो आहे घणे नंबरनि में वेरी गुड और थी वियो सीएन जी छाटा होॾे बि था जावेद हेॾे चांस बा मिली चुकी हुन वसीम के हाणे रऊफ को इजी कैच वई आहे बस इहा रांदि जायज़ हक़ मां ॾेई छॾी जावेद जे हक़ में इंशाल्लाह ॿियो तव्हां जेको आहे क्रिकेट जेके प्लेयर आहिनि ऑल ओवर उन्हनि खे छा मैसेज ॾियणु चाहियो था इहो मैसेज ॾियणु चाहियूं था जेको सिखणु चाहे उहो वसीम जी क्रिकेट ॾिसे वसीम जी ॾिसे ऐं कहिड़े चैनल ते ॾिसे टीम जेको बि आमिर जो चैनल हली चुको आहे हिन वक़्तु उनखे सब्सक्राइब कयो उनखे फॉलोइंग कयो जेके बि वीडिया ईंदा क्रिकेट जा उहे तव्हां
फॉलो कयो वसीम जी क्रिकेट के बॉलिंग के उन खां तव्हां सिखी सघो था। अदा ए टीम जाऊ जदी टीम ओके ओके टीम वेरी गुड बैटिंग शाबाश ओके 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 जाऊ जदी टीम बॉलिंग बैटिंग वसीम को सिखी शाबाश शाबाश भाई छा हुयो इंटरव्यू दे सही बॉला बॉला वेरी गुड बैटिंग सही गाल बुधो जेको भुलियो वो रुलियो अच्छा हाणे तो केर भूलियो आ नजम भुलियो अच्छा बॉल अरे यार हलियो चाले भी मैच चली रही है वकार बा घड़ी ओवर थी 77 स्कोर सर घणी ओवर में 6 ओवर जो लास्ट ओवर ठीक तो पई चौथी माखे भरियो अस्सलाम वालेकुम वसीम के चौथी जेको चांस मिली चुकी आ हाणे जेको बैटिंग सिखे बॉलिंग सिखे वसीम को सिखे असां जो इहो ही चवण हां व्हाइट बॉल अरे बॉल बॉल यो बॉल तो बचा एकड़ो छक आउट ही नहीं देखा किलो न कढी कंहिंजो यार अॼु खतरनाक बैटिंग हले अच्छा हीरो डबल थोरो लगे तो होगा ए जेके भी वेठा आहिनि सॼा ई फिल्म एक्टर आहिनि क्रिकेट मैच प्लेयरनि सां गॾो गॾु ईअं ई आहे वाह ए वरी सॼी फिल्म जी टीम जा जेके आहिनि एक्टर वेठा आहिनि रईस मुंहिंजो नालो दिलावर खान आहे ॾिस हर टाइम तयारु आहिनि छड़ो इशारो हिननि खे मिले अॻिते डायलॉग ॿुधाए दिलावर खान सां फिटाईंदो उहो मानी न खाईंदो बुख मरी वेंदो ऐं विच में कमदार बि वेठो अथनि वाइड ते वाइड हले पई अकबर खान तुंहिंजो हुकुम हुजे मां चीरे विझो माने मिर्चा लॻाईंदो माने वेरी बैटिंग वेल बैटिंग खुश आयो सोट ए लास्ट बॉल आए चैलेंज ये समझो आई नहीं बारे में छक्को आना है मिस्किनन के यो मजो अगियो शासी विन ओ एम्पायर साहब अब हेॾे जो घणा स्कोर दिया घणा छा दिया ॿुधायो स्कोर टारगेट किया 7 ओवरनि में नजम वारनि खे जंहिंमो हाणे बैटिंग कई वसीम आना बेहतरीन बैटिंग हुई माशाल्लाह ज़बरदस्त टीम आहे अगरि जो ये फाइनल मैच या त असां सां रहनि अथनि अल्लाह कंदो असां जीते वेंदासीं इंशाअल्लाह ठीकु आहे घणो स्कोर दियो अथई 86 तव्हां थोरो ॿुधाईंदा उर्दू में या इंग्लिश में या सिंधी मीडियम में ॿुधाए साईं मैच जे हिसाब सां टीम जे हिसाब सां हाणे तव्हांजी बॉलिंग आहे उहो पंहिंजो फील्डिंग आहे बैटिंग असांजी जेका छोकिरो अलहमदिल्ला सुठो परफॉर्म कयो आहे बाक़ी हाणे रही वञी ॻाल्हि बॉलिंग जी
बालिंग हलण वारी आहे तव्हां मूवी भरियो त ख़बर पइजी वेंदी अच्छा तव्हां कीपर हो असां जी करो या स्टेज ते बीहंदा आहियो न मां सही अच्छा जेके अदरवाइज़ ही वीडियो ॾिसंदा मैच ॾिसंदा उन्हनि जे लाइ को मैसेज जनरल मैसेज हुजे को भले क्रिकेट जे हिसाब सां हुजे या कंहिं ॿिए कंहिं हिसाब सां स्टडी जे हिसाब सां जनरल क्रिकेट खेलण सुठो आहे ठीक है। जनरल हिन में त खपे ई नथो अच्छा ऐं मुंहिंजे चैनल जे बारे में तव्हांजी छा राय आहे दोस्तनि खे ॾिसण वारनि खे AKM यूट्यूब चैनल जे बारे में तव्हांजी हिकिड़ो ॻोठ आहे असांजो हुन में सुठी इंजॉय हले थी बाग़ ते बि पिच लॻी पई आहे तूं हाणे भरे थी वेंदो अच्छा सही स्टेल न मत सही सही कहिड़ो ॿियो मैसेज आहे त उहो वरी ॿिए कंहिं वीडियो में ॾेई सघो अच्छा ही क्रिकेट जी तव्हां सर असांखे पर्सनल टाइम ॾियो असां तव्हांजी जेको आहे इंटरव्यू बि वठंदासीं तव्हांजी चांहि बि पीअंदासीं वेलकम जॾहिं टाइम ॾियो तव्हां शाम अचो शाम अचूं ठीकु आहे AKM यूट्यूब चैनल जी तरफ़ सां ईंदासीं असां तव्हां ॾे सो आई वेलकम यू ठीकु एंड आहे योर टीम ठीकु थैंक यू वेरी मच अरे छॾे वीडियो न भर सॉरी सर आई एम सॉरी सर न मां असल में उन्हनि खे भरियां पियो तव्हांजे हथ में हुयो आहे छा हिते ई अथव इहो हिते ई आहे हिते थोरो पासे ते वञो न थोरो पासे ते वञो न हेॾे हीअं वञो हीअं न हेॾे हीअं वञो अच्छा अच्छा हीड़ बाबा बुरन को लाए तू गजब पायो जोर शानदार गजब टीम ते बाबा कुल दे हां जो उन गाला बाकी हो गाला है मालिक ने रसगुल्ला के न पाया के पाया गोला के न पाया यहां से अॼु घणी ओवरनि में घणो स्कोर चेस कंदे 7 ओवर में 86 स्कोर थी चुको आहे ऐं हिन टीम जी तव्हांखे छा थी लॻे इनका कुल 2 प्लेयर आहिनि जेके उहे 2 ओवरनि जे अंदरि आउट थी वेंदा अच्छा सही सही पहिरियों बॉल हले थो वसीम पहिरियों बॉल कैच वरतो मतलब सिंगल न मिली ओए होए ओके फेस एक्सप्रेशन किशान मां तो छा चयो गुड चयो तूं 2 ओवरनि जे अंदरि आउट थी वेंदा हिकिड़ो नो नथी आहे ॿियो आउट हो ॿियो आउट हो मां अॻे बि तव्हांखे चई चुको हुयो त बॉलिंग जेको सिखे वसीम को सिखे ॾिसो था तव्हां ॿिए बॉल ते विकेट वई आहे इन जे करे अॻिते बि जेको बॉलिंग बैटिंग सिखे उहो वसीम को सिखे बी करे ॻाल्हाइण वधंदो काॾे अचे थो अच्छा तव्हांजो मथियो राउंड आहे निसारो काॾियो आहे हे आउट थींदो माए जान विथ खान ओए माजिद तावीज़ माए जान के लॻल आहिनि ॿ बाल ॿ थिया आहिनि माए जान जा तावीज़ सरदार माजिद खान खे लॻल आहिनि ओए थी ॾिस इहे थी तावीज़ एमरजेंसी जे लाइ मां सरदार माजिद खान जी पावर बैंक साण आहे 4 लाइटूं हुन जूं फुल लॻी पियूं माए जान ब्रेक हूंदो हाणे कमदार जूसा कमदारी सवारी थी कंहिंजो कमदार आहे हाणे तूं चई वञ मां कमदार जूसो बि मथे खड़ो
भाईजान वेरी गुड गुड बैटिंग भाईजान एक पे भी पुरानी देखा है कहीं ओवर में लाया टेप 20 ओवर में लाया था। गाँव है ना, ये बेईमानों का गाँव है। नहीं, गाँव को आप ना कहो, आप अपनी मैच को पकड़ो। टेप क्यों चेंज कर रहे हो? इसलिए कि ये उड़ नहीं रहा है। उड़ नहीं रहा? अच्छा, कोई परिंदा है? परिंदा नहीं है, बॉल है। स्टाइलिश सरदार माजिद खान को टेप चारण तरीकों से खो अज छाए खच्चे ने खाए रन स्याल ते ना पाण में चुपदा इनने का सुनी नहीं तो चुपदा चुप चुपदा चुप सरदार तरीको टेप जो ला जेको बा खेरदा हिकु सरदार गुड्डा सरदार साहब जो मालिका गुड्डा अच्छा स्कोर गणो बीटा 13 मतलब 13 स्कोर गाने वाला जो गाने नंबर में 57 रम्स गणन जी आओ और सवा 12 जी सही बीठी है ना पोजले गुड्डा गुड्डा जेको भी आते या विकेट भी है ना पोजले विकेट भी है जरी बी है ना हां विकेट असा जी विकेट जो मतलब पटो कड़े हल्की करे तो रांदी ना बीठी दे सासु करे ए बॉल लूज थी चुको है, लगे तो पेरी टीम मारो आ खत्म है, लूज आ पेरी इन चारो। अच्छा मालेगा मेरा बना दे जी, मेरा बना दे बॉलिंग दे हां में वो 5 जी एवरेज जाई सके ये ही है। बिल्कुल एक गिलास दूसरो फाल ला पीटे में 500 बताए खाए बाले दो सही है थोड़ो मथे हो जाना घणो स्कोर आ साईं 17 स्कोर काई ओवर में बिन में घणन जी एवरेज बीठल आ विकेट भी तो वही ना भाई विकेट आई गई ने खाली लेवल के साथ दक्षिण सारा सही हलाएंगे बेटा रे तू भी डबल वाली भी खेल बैठा है शानदार छक्का यार का फर्स्ट बॉल पे हनड़ा यार तुझी बैटिंग बिग स्टॉल बेड़ो यार ना वसीम चए तो ए बाल यारे के जो बाउंसर हण तुम हां उन जो बाउंसर इने छक्को दिसू छा तो लगे यार ए बूट वाइड थी भाई यार नहीं भली बेदाना जा वे वो जमा छक्को वाली खेला भाई ने तने दो हां यार छक्को वाली
केर घूमे हेरे 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 अधे चो छक्को माचो हे आउट मुसो जेडी शर्त विकेट वई 500 खटी आई ना है शर्त विकेट वई हले ओ हेलो यो भी सिक्सा बाउंसर अरे भाई अरे यारो अभी छक्का नहीं लगेगा और किला जाए ओ यार विकेट हमारी देखी और शॉट और बॉलिंग सही यार और छक्का और आउट तवा वीडियो भरियो ता न तवा के पांजे खुदा जी ड्रॉई आ अब एकड़ो यारो इनी के दिसो है पुट के जो शाल खान जो इंसान दी धपता दे सिंगड़ी दो ता फकीर हो शिकारी ता जो दोस्त था केरो हे यारो प्लेयर मगल आई ने लाइने मैच में यारो सही किंग प्लेयर ना छको हणदो ही अच्छा बालर के छको हो को घट ना हां हां मैं दिल खुश थे सिर्फ हेंजो भरियो बाल पर इनी जो डंडे पी घणा आउट दिया है आउट घणा दिया है ता जा आउट जेका थेने तो थेने 4 खिलाड़ी आउट थी 4 कोई ते घणा बयान खिलाड़ी दिल लई थी घणी ओए घणी दिल 6 या 7 माल आंदो मास छकोण मत दिल सा हां दिल ले बालर आ गयो नक न खुली के दे बेड न लगे बाल घणी चिंबना क्यों चरा अक्ते वधी वञ ओ लो टच चालू बाल सही हां जायो फिंगर ना उत्तर पसई लेके उधर हम सब सोटर चा कहे नंडो सोटर काढी होती गालवा के बे मारे केको काढी वे यावर मिस करेगा आउट दियो आउट विन फाइनल चैनल शुरू चल रहा 2 दिन की चांदनी को खटका दे हाणे मुकाबलो आ पहाड़ सा हाणे असां को खटे त पोतो के मनींदा से फिल्म जो डायलॉग बुधाए हणे देते यो बाद में फाइनल हले हां फाइनल हले तो हां निसार तो फाइनल थी हां चीरी न मानी के चीरी न मानी चैनल ने हमने जीता है बहुत अच्छी बॉल से बॉलिंग बसी जी तो मुझे दोस्तों ॾिठो कीअं जावेल खान जी टीम विन करे वई फर्स्ट राउंड हाणे जो फाइनल थी रहियो आहे कुर्बान जी टीम सां त मां तव्हांखे उहो बि ॾेखारींदुमि त केरु फाइनल खटे थो केरु विनर थिए थो विनर उहो ई थींदो जंहिंसां गॾु क़िस्मत आहे क़िस्मत जा सिकंदर हिन टाइम केरु आहिनि इहा मूंखे ख़बर न आहे त मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त वीडियो खे मुकमल ॾिसिजो ऐं वीडियो खे जेको आहे अॻिते शेयर बि कजो मुंहिंजे फेसबुक पेज ते बि फॉलो कयो आमिर खान मुमदानी AKM जे नाले सां FB पेज आहे अचो त तव्हांखे मां फाइनल राउंड ॾेखारियां छा हाल आहे कराची खां कॾहिं मोटियो आहे कॾहिं वञे थो वापसि वरी वापस हाल महीनो हिते कंप्यूटर लाइने सिस्टम शुरू करें इंशाल्लाह तूं हिते सही हुए कराची न वञे त बहितर हो छो जो उते तूं 10,000 जेकॾहिं वधीक कमाए त उते तुंहिंजा 15,000 वधीक ख़र्च हुजे हा मसवाड़ आहे हे आहे उहो आहे मज़ो वठी आहीं सकून हाणे हिते सकून वठंदे
हाली इते सकते जनवरी ये यार मैच वधी वेंदी पैसा तो अगे में वठन नी दांटा पैसा उडना मैं 250 50 होना जो होना पैसा वठन अगे में नी दा 250 लगा हां विड़े नट सिनी ताण विड़े सर खुश आयो खैर सही ठीक लगा पियो खुशो आज तव्हांजी भला नवी जे टीम नसी असां छोकरा कम कार दे वया अच्छा आज टीम असां जी ना ये पाण में वडेरा खेडंदा सही सही ओपनर केर लदला ओपनर वसीम खान ऐं इरशाद खान हूंदा आहिनि सही भाई जान ॿुधाए इहो शींहं जे शिकार जे लाइ छा खणी वेंदा आहिनि असां जा जेका न शिकारी वडा ओ चवंदा आहिनि गिदड़ जे शिकार ते शींहं जो बारूद खणी वञो शींहं जो बारूद केर वेर तूरियूं तए ते पचाए खाईंदा ने फाइनल राउंड पहिरीं ओवर जो पहिरियों बॉल ओॾां कुर्बान खान जी ओवर आहे एॾो वसीम खान लथल आहे वाइट एम्पायर रामपू नगर कुर्बान बॉलिंग सिखी आयो आहे कालिया कालिया स्लो के ॾींदा ॿ बॉल थी विया अञा ताईं न आया यार कढ न पव असां किलो बड़ा बड़ा बोल दे मोहब्बत से अमीर बैठाओ हरियाणा खुश खैर वेरी गुड बैटिंग ब्यूटीफुल शॉट रफीक छक्के ऑप्शन हो इधर न त कैमरा भरबो पियो पर जे मोटर अरे वहां मथे करी ओए धाड़े जे मोटर कडी बीठो वो बा वो पे कुरान मेड़ा थी पटकी पाण के केर खटींदो अब वसीम वाला जीते केर खटींदो वसीम वाला जीते वसीम वाला जीते वसीम वाला जीते केर खटींदो वसीम वाला तूं उस्ताद ॿुधाए वसीम वसीम इंशाल्लाह असा करता है वसीम वाला जिए जाओ बा जाओ लकिया शाबाश डबल ते राजू वाला ने कीपर मां ओए मां जाऊ हल चेकअप कराया आहिनि वेरी गुड बैटिंग यानी फेवर बॉल है सबे तू तो ब्यूटीफुल शॉट हर तो छको लिया ने स्लो मोशन में हाँ सही मोबाइल ले आए राजा के नवत आई वापस नवत ही आई बटे पे ऊंचे में बात 3000 नुकसान हुई थी वो ना बाल में बी बिसाई गली पान लाती है वो मारे बड़ा काम दे और मेरे नहीं आजिया छामे हो गए बाला के छामे हो गए वारन सा तोइन करे तो प्लेयरन जी कंदना यार ये मोबाइल गोले कर तो चला छक्के कर अज करा है ना लिंक मोकलिया है मना ना भाई मजा आला जावे पटक केडी फील्डिंग के खतरनाक बॉलर थी खतरनाक
हां चुरा बैठा है हां बाला रवा किलो 20 प्लस कराए करा रे 20 प्लस तो सुर तूरीन खाना ना पर सासू ना पर ना पंज छक्का आण जाए छक्का भले हो जी बस 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 ये पा माचा आण जानी पाए में अरे मां तू जी भरया करती तेरा छक्का आणाई सासू रनिंग सही कही ना ना यो मना नहीं निकली बेलाड़ी कुछ नहीं रनिंग के भरते या बाउंड्री फोड़ परया पे साईं जेको बैट्समैन होता है चाचो आ ये छक्कोरी जांच बनी तो के छा लगे तो छाती ने बाल मिस कर डबला हे जेको बॉल हुयो ना अवर पूरी वकार जे हक में हुई वकार छक्को हरण नन्नो एकड़ो बॉल बात नान गणो इसको घटाई तो माय माने था उसको हमें पारा मोरा बात समझ काट पर चाय कारण नहीं करेंगे ना दे हालांकि सेलो बैट्समैन में हाय फिजिकल बस बारी दो जोशारी कर एक जन कट भी सबको उठे ओ शाबाश वेल बॉलिंग पार के जाओ हां खाली को हो अगर वडी ही पीछे घूम हां बॉल लंबी शॉट आया था वो नियाला हेलो मुर्दार है खत्म थी बस ट्रेन भी आयो थे जाओ चूड़ियों पतली थी जाओ चूड़ियों पतली थी 57 चैन में 57 बॉलिंग ने सरदार शाबाश नारे जीतिया मिर्चे पे तो हारा ही था 78 मिलते हारा है हल अब जीते आ जीते जी अरे रे जो हेलो हेलो कुछ नहीं आया ओ चार ओ चार मोट शश मोट चोरी चार नदी दो मार को एकड़ो तेरे एक चौका नदी दो मार बस यार हुआ छक्को तो नहीं दियो ये न कर यार एला कदी बॉलिंग जाए यार ऊपर मुट्ठा है जो तो जिस्सी मन मुतबरा तो यो माचा वाला काथे मारो जे लगा हाने दिया बस तो कर तू ये गाली सही है वसी जी विकेट वर्ती से जाए यार टेप भी चार मारा वसी बनो मिस करे यार मिस्टर जावेद वेरी गुड सिक्स मेहरबान माशाल्लाह चल कोई बिजरा अरे बाय वेरी गुड विकेट
जानी भाई शोल्डर बार गठाड़ शोल्डर बार को लवाई दो करवा दो शाबाश डबल दे चार ब्यूटीफुल करे दो बाल नहीं खोल 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 साईं 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 हैदराबादी नर न मादी छाला खुश आयो एक एम तो ॾींदुमि न एक एम तो ॾींदुमि न घणे वधियो गप्पा में बालर जे बारे में ॿुधायो बालर पुराणो सीनियर बालर आहे लेकिन वो पुराणो खिलाड़ी भी आहे असांजो सीनियर आहे अच्छा हाँ बालर खे सस्पेंड थियणु खपे बालर भलो आहे लकी बॉलर आहे उनखे तव्हां छका हणंदा तॾहिं हाणे को भलो आहे इन पेट हेठो पंहिंजे छो आई आहे किलो ॾेखारे थो हल भयो जीत भी बाल खुशी खुशी आउट शंकर शोल्डर बॉल खुशी खुशी आउट शाबाश डबल ट्रिपल हल छा आहे तव्हां हिनखे प्लेयर खे गुंडो आवा 83 स्कोर वठी लास्ट ओवर आहे न खुशी खुशी आउट खुशी खुशी अंदाज़ हिकिड़ो हणे ते अंदाज़ बच्चनि जी ड्रॉ थी हिकिड़ो हणे ते सब चीज करके से लाड़ साईं पहिरियों छको हुयो आखिरी बॉल हो उनके ही छको हुयो रम से ठाया 90 वकार पेपर पातो आहे जावेद एॾो पेपर पातो आहे अॻिते केरु खणींदो हाणे फाइनल ख़बर न ॾिसूं था बैट फर्स्ट करनि था टारगेट नवे इंट्रोडक्शन ॾे ते फाइनल को पोइ सर इहो छको तव्हां यूट्यूब ते ॾिसी सघो था जी जावेद फाइनल आहे फाइनल आहे फाइनल छा थो लॻे नवे टारगेट डीजे ब्राव कंदे ओके इंशाल्लाह कंदे इंशाल्लाह कतार में बी करे ॿियो को करे न करे तूं रब नवाज़ ज़रूर ओके ओके है न
इंशाल्लाह खटियूं जोरी खार के खारा ही जा हिमान जो विकतला नंदा जी मां चवे मारी किलो बनिया ना मुंडी हुकूमत यार वंजो सतन पेरे बाल में छावे जिया हले सर हलो यार तू हर बार बोलता सरदार मेहताब खान छाला खैर ठीक लगा ब्याह केर खड़ी दो सरदार केनी मैच टीम खड़ी नी खटे वेंदी यार वडी गाल बार बार के यकीन तो वसीम जावेद टीम खटे वेंदी एडी मजबूत टीम है गो सही हल 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 चार चार खेड़न में खड़िया खेड़न में वंज 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 कुछ नहीं कुछ नहीं अपोजिशन टीम आहे हुन जो पूरो ज़ोर आहे त वकार जो स्टम्प निकिरे ऐं वकार जो पूरो ज़ोर आहे त मां छक्को हणां डबल 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 हल वकार हल तू हल स्पीड के रनिंग के बॉलर गुड्डा 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 निसार पैसा ॾिना आहिनि ढोलू के वेरी गुड फील्डिंग शाबाश वेल फील्डिंग ओके ओ खिले तो मामो चवे तो खेॾे अबे भरत सही वॾे जी
और आउट बॉल वाइट वाइट रत्ने वाइट है सामने लगो केर कड़ी दो मामा ए बाबा पुराना कुरानी निकवे में कुरान खंड दे देर न कदा क्रिकेट किए खेड रहा था देखा है ना 3 बारी कुरान खंड ए पक्की दे विड़ी पोना है ने उमर परे थियो आवा टोने आया विकेट अल्लाह मेरे दीवाने अल्लाह मेरे लत होने वाला अंदर ठीक है हाणे क्या थे हेडो किलो आ बाहर बारो हेडो आनो हेडो भाई कंजी विच न दे तो हल जा गन्ना सामने करे तो उते हणो बाल अब हेड छोटी तो सब बाल में तीन आ ना बाल सिक्की और तजर्बे का शाबाश घना स्कोर दिया जानी नियाज स्कोर हणवा 42 घणी न वरन में चार बाल मथो घणी ओवरां पियूं 4 ओवर पड़ी घणो स्कोर खपदो आ बाल 50 उसको 45 दी निवे उसको 58 स्कोर 58 खपे तो 22 26 बालन में 26 बाल 26 48 है कितने रखे थी सिपाल दा थी और सारी थी भैया भैया अवर फिरियल वसीम दे जाज मत चल जाज सकी जाती बट्री आइते बाल कडिया सब टिप दे नहीं चार छू भैया बोला आ वाली बेटे विकेट अवत तो इते पर चल टूटे आ वही विकेट सही है इन पर रफीक शाट पोगी गई शाट वाली मथे वही बैठ करे सो जाओ शाट सब पे तमिल से मथा चढ़िया यालू तो कुटण जो हकदार आ सही है क्या वाला ओके 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 फिरियल क्रांति तुझी अबा तू जाओ माजे मोते कावे पोवे हमारे एम्पायरिंग कर वञे थो सर मैं चले थी बैट बैट में
क्लियर है ना? 45 सही है चौथी वेरी गुड मुंह कटियो है यार इन मांजो मिस्टर जैकन मैन बुजुर्ग पीटो दिया बुजुर्ग पट्टो हणो बच्चा का दोनों गाने और बेटी हां आउट अल्लाह बन सही जावेद खान में जीत रहा है अली नवाज डक दो आउट निसार लाई निसार उठ भाई दो जे दो याद की रो दाढ़ी कुड़ाई थी मेरे छोकरे रे भारे तो अंगारा आउट थियो वडो गजब जो दिल साउते हले थी थको ना आयो आ दिल चेक दंगारा 100 पावर ते हले थी हाय आने हड़ आने बाछो सत्तर 8 9 10 11 12 411 डीजे गाना बता डीजे बनाओ कहीं खड़ी मैच सुना फाइनल अंडे रोटी की खाओ खुशी में
जी तो मुझे दोस्तों तव्हां ॾिठी पूरी मैच जावेद जी टीम फाइनल खटे वही मुझे उम्मीद है तव्हांखे ज़रूर वीडियो पसंद आई होंगी इंशाल्लाह नेक्स्ट वीक वरी मां तव्हांखे ॿियो को राउंड ॾेखारींदुमि या ॿी का डेली लाइफ वीडियो ॾेखारींदुमि त उन ताईं पंहिंजे भाउ आमिर ख़ान ममदानी खे इजाज़त ॾींदा जेकॾहिं तव्हांखे वीडियो सुठी लगी हुजे त वीडियो ते लाइक ऐं कमेंट करे मूंखे ज़रूरु ॿुधाईंदा अस्सलाम वालेकुम।